Ask Mufti Mujib Rahman. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह। अॼु असांजो मसाइल सेक्शन नंबर 65 रिकॉर्ड थी चुको आहे ऐं कोशिशि कंदासीं त हिन में सवालनि जा जवाब ॾियूं। ये काफ़ी सवाल प्रिंट जी शिकिल में असां ताईं पहुची चुका आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा सवाल आहिनि ऐं मां सम्झां थो असां तक़रीबन काफ़ी तादाद में सवाल रिकॉर्ड करे चुका आहियूं ऐं जेके बि सवाल ईंदा आहिनि त उनखे मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो त असां प्रिंट कराईंदा आहियूं। मुख़्तलिफ़ प्रिंटूं थींदियूं आहिनि, पोइ इन में तव्हांजा सवाल हूंदा आहिनि ऐं उन सवालनि खे असां आसानी सां रिकॉर्ड कंदा आहियूं। पहिरियों सवाल आहे त शिया हज़रत तरावी छाजे कान आहिनि पढ़ंदा। शिया हज़रत जेकॾहिं तरावी नमाज़ नथा पढ़नि त इहो शिया हज़रत खां ई तव्हां पुछा कयो न त तरावी नमाज़ तव्हां छाजे कान नथा पढ़ो। असां अल्हम्दुलिल्लाह तरावी नमाज़ पढ़ूं था त उनजो सबूत ऐं उनजा दलाल असां वटि मौजूदु आहिनि। जेकॾहिं शिया हज़रत नथा पढ़नि त उहो तव्हां उन खां ई जेको पुछा करे सघो था। छा साईं नसवार ॾियण सां वज़ू फ़ासिद थींदो या न? नसवार ॾियण सां वज़ू जेको आहे फ़ासिद न थींदो आहे, अलबत्ता इहा हिकु गंदगी आहे ऐं नामुनासिब शइ आहे जंहिंखे इस्तेमालु कयो थो वञे। ऐं मस्जिद में जेकॾहिं कोई बि नसवारी हज़रत अचे थो त उनजे लाइ ज़रूरी आहे त उहो मस्जिद में अचण खां पहिरियां पंहिंजे वात खे चङी तरह साफ़ु करे ताकी मस्जिद में बदबू जेको आहे न थिए। छो त नसवार में हिकु कबी जेको आहे फेल आहे, उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जी हिकिड़ी बदबू थींदी आहे। तमामु जेको आहे मुस्लमान इन कबी फेल खां बचण जी कोशिशि कनि, बाक़ी वज़ू फ़ासिद न थींदो। छा असीं फोग परफ्यूम इस्तेमालु करणु कीअं आहे? फोग परफ्यूम इस्तेमालु करणु दुरुस्त आहे, जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि ममानत न आहे। ऐं काफ़ी जेको आहे साथियुनि जे अंदरि हिकु अंदेशो हलंदो आहे त इन जे अंदरि हराम का शइ मिक्स आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि इन जे अंदरि हराम शइ मिक्स न आहे। काफ़ी तहक़ीक़ात इन ते उलमा जी थी चुकी आहे। फोग जेको परफ्यूम आहे उनखे इस्तेमालु करणु बिल्कुलु जाइज़ आहे ऐं ख़ुशबू खे इस्तेमालु कयो वञे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत जेको आहे इहा ख़ुशबू जेको आहे इस्तेमालु करणु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुनत तरीक़ो आहे, त तमामु मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे त उहे ख़ुशबू खे जेको आहे इस्तेमालु कनि। साईं जंहिं ॾींहुं ॿारु पैदा थिए त घणनि ॾींहंनि खां पोइ उनखे आज़ान ॾियणु खपे? ॿारु पैदा थियो आहे फौरी तौरु उनखे आज़ान ॾिनी वञे, छाजे करे मुस्लमान जो ॿारु आहे ऐं मुस्लमान जी इहा पहचान आहे त जीअं जो उनजो ॿारु पैदा थिए त फौरी तौरु उनखे आज़ान ॾिनी वञे। बाक़ी आज़ान में ताख़ीर न कई वञे त 2 ॾींहंनि खां पोइ आज़ान ॾींदासीं, 3 ॾींहंनि खां पोइ आज़ान ॾींदासीं या 5 ॾींहंनि खां पोइ आज़ान ॾींदासीं, न बिल्कुलु जंहिं टाइम ॿारु पैदा थियो आहे उन टाइम ई जेको ॿार खे साफ़ु करे ऐं पाक करे ऐं ॿार खे आज़ान थी वञे। पर के ॿार सर्दी जी मौसम में पैदा थींदा आहिनि त उनखे फौरी तौरु गुसुल न करायो वेंदो, त बसि उन ॿार खे कपड़ सां या अहिड़ी तरह टिशू पेपर सां साफ़ु करे तव्हां उनखे आज़ान चई सघो था। साईं मुड़ुसु घरवारी खे घर मां कढी छॾियो ऐं तलाक न ॾिनी, 2 सालनि खां पोइ इहा औरत ॿिए हंधि निकाह करे छॾियो, छा उनजो उहो निकाह थियो या न? मुड़ुसु जेकॾहिं तलाक न ॾिनी ऐं औरत घर खां निकिरी वई आहे, पोइ उन औरत खे 2 साल न बल्कि 10 साल बि गुज़री वञनि त बि उन सूरत में निकाह फ़ासिद न थींदो। निकाह उन सूरत में ख़तमु थींदो जॾहिं मुड़ुसु साफ़ तौर ते तलाक ॾिए। साफ़ तौर ते सरी अल्फाज़नि में या किनारे अल्फाज़नि में मुड़ुसु जेको आहे तलाक ॾिनी आहे ऐं मुड़ुसु तसली करे थो, तस्लीम थो करे उन तलाक खे, त उन सूरत में औरत जेको आहे 3 मेंसिस गुज़ारे करे पोइ इहा औरत ॿिए हंधि किथे निकाह करे सघे थी। बाक़ी हे जेको मसइलो कंहिं बि औरत पुछा कयो आहे त इन सूरत में तव्हांजो पहिरियों जेको आहे निकाह फ़ासिद न आहे थियो, तव्हां निकाह जे मथां निकाह कयो आहे, यानी हाणे जेको तव्हां ॿियो निकाह कयो आहे त उहो निकाह तव्हांजो साबित थियो ई न आहे। तव्हांजे पहिरें मुड़ुस सां निकाह पियल आहे, भले उनखे 2 साल न बल्कि उनखे 5 साल गुज़री वञनि या 10 साल गुज़री वञनि, उन पहिरें मुड़ुस जो निकाह जेको आहे साबित थी रहंदो जेसि ताईं उन मुड़ुसु तलाक न ॾिनी। मुफ़्ती साहब मां चेन्नई में पढ़ंदो आहियां ऐं जंहिं इलाइक़े में मां पढ़ंदो आहियां उन एरिया में मुस्लमाननि जी का बि मस्जिद न आहे, छा मां उते कमरे में नमाज़ पढ़ी सघां थो या न? जेकॾहिं तव्हां ॿाहिरि मुल्क में रहो था या चेन्नई में रहो था, छो त सुवाल जेको आहे उहो चेन्नई वारे कंहिं साथी कयो आहे जेको चेन्नई में रहे थो, हालांकि हूंदो त उहो सिंधी, जंहिं सिंधी में सुवाल कयो आहे। असांजा काफ़ी जेको नौजवान सिंधी आहिनि जेके चेन्नई में मुख़्तलिफ़ तालीम हासिलु करण जे लाइ वञनि था। उते यकीन तौर ते उते जेकी पब्लिक सिटी आहे ज़्यादा उहा नॉन मुस्लिम जी आहे ऐं काफ़ी अहिड़ा बि एरिया आहिनि, काफ़ी अहिड़ा बि उते इलाइक़ा आहिनि जिते मस्जिद बिल्कुलु न हूंदी आहे ऐं तव्हां उते पढ़ो था, तव्हांखे बिल्कुलु किथे बि मस्जिद नज़र नथी अचे। पोइ जंहिं कमरे में तव्हांजी रहाइश आहे उते ई तव्हां पंहिंजूं तमामु नमाज़ूं पढ़ी सघो था। पोइ उन में ज़ोर पढ़ो, उन में असर पढ़ो, मग़रिब पढ़ो, इशा पढ़ो, सभु नमाज़ूं तव्हां उन कमरे में पढ़ी सघो था ऐं अल्लाह ताला खां उमेदु आहे त अल्लाह ताला तव्हांखे उन नमाज़ ते
मुकमल अजुर ॾींदो ऐं उमेद आहे त अल्लाह ताला तव्हांखे जमायत जो सवाबु ॾींदो। छाजे करे त तव्हां अहिड़े इलाइक़े में जिते मस्जिद आहे ई न, तव्हां महज़ जेको मजबूर आहियो ऐं बाक़ी नमाज़ खे कंहिं क़िस्म जो कोई बि छॾियो न वेंदो। साईं मुंहिंजी घरवारी फ़ौत थी वई, मां ॿी शादी कई, हाणे उन मां हिकु धीउ थी आहे, छा मां उन धीउ ते पहिरीं घरवारी जो नालो रखे सघां थो या न? नाले रखण में कोई बि मसइलो न आहे। जेकॾहिं अगरि तव्हां पंहिंजी धीउ ते पहिरियों जेकी तव्हांखे घरवारी हुई उनजो इंतकाल थी वियो आहे, हाणे तव्हां पंहिंजी धीउ ते जेकॾहिं घरवारी जो नालो रखो था त कोई बि मसइलो न आहे, तव्हां नालो रखे सघो था। ऐं इस्लामी इहो हुकुम असांखे मिलियल आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि जा ऐं अहिड़ी तरह पंहिंजी औलाद जा नाला बहितर रखो। जेकॾहिं तव्हांजी पहिरीं घरवारी जो नालो बहितर हुयो त हाणे उहो ई जेको आहे नालो तव्हां पंहिंजी धीउ ते बि रखे सघो था, कोई बि मसइलो न आहे। साईं कुझु माण्हू व्याज हलाईंदा आहिनि ऐं उहे कॾहिं कॾहिं ग़रीबनि ऐं मिसकिननि खे पैसा ॾींदा आहिनि। हाणे ग़रीब ऐं मिसकिन उन पैसे खे इस्तेमालु कनि त उन्हनि जे लाइ हराम थींदो या हलल रहंदो? यादि रखणु खपे त कंहिं बंदे जो कारोबार सूद जो आहे ऐं व्याज जो कारोबार आहे या अहिड़ी तरह जुआ जो कारोबार आहे। हाणे जेकॾहिं उन पंहिंजे कारोबार मां का रक़म ग़रीबनि में तक़सीम थो करे पर सवाब जी नियत न कंदो, सवाब जी नियत खां बग़ैर जेकॾहिं रक़म का कढी करे मिसकिननि ऐं ग़रीबनि खे ॾिए थो त उन्हनि जे लाइ बिल्कुलु जाइज़ रहंदो। उहे उन रक़म खे खाई बि सघनि था ऐं उन रक़म खे इस्तेमालु बि करे सघनि था, उन्हनि जे लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि हुरमत न थींदी। साईं मूंखे मुंहिंजे मुड़ुसु तलाक ॾिनी, हाणे घर वारा चवंदा जेसि ताईं टे शायदि न हूंदा तेसि ताईं इहा तलाक न थींदी, छा हक़ीक़त में इहा तलाक वाक़ई न थींदी? ऐं जेकॾहिं मुड़ुसु टे मरतबा औरत खे तलाक ॾिनी आहे ऐं टे मरतबा इक़रार कयो त मां तोखे तलाक ॾिनमि त उन सूरत में निकाह जेको आहे फासिद थी वेंदो। शायदनि जो हुजणु ज़रूरी न आहे। जेकॾहिं मुड़ुसु जेको आहे पाण मञे थो त मां पंहिंजी घरवारी खे टे मरतबा तलाक ॾिनी आहे त हाणे इहो क़ैद बिल्कुलु नाहे लॻंदो त शायदि हुजनि। छाजे करे मुड़ुसु साफ़ तौर ते इक़रार करे थो न, मुड़ुसु इक़रार करे थो मां तलाक ॾिनी आहे, त हाणे उनजे लाइ ज़रूरी न आहे त तव्हां शायदनि खे बीहारियो, बल्कि मुड़ुसु जेको आहे एग्री आहे त मां तलाक ॾिनी आहे ऐं औरत बि मञे थी त मूंखे पंहिंजे मुड़ुसु तलाक ॾिनी आहे त इहा तलाक वाक़ई थी वेंदी। हाणे इन औरत जे लाइ जाइज़ न आहे त इहा औरत इन मुड़ुस सां गॾु रहे। हाणे इहो मुड़ुसु इन जे लाइ बिल्कुलु जेको आहे नामहरम ई रहंदो।